الرحيم نحمده ونصلي ونسلم على رسوله الكريم وعلى آله وأصحابه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فأكل منها وخدعوا उनयमा उन वण मां जंहिंमां मना थियल हुई हज़रत आदम ऐं बीबी हवा उन मां खाधो फबदत लहुमा सवातुहुमा पोइ ज़ाहिर थियूं उन्हनि जे लाइ उन्हनि जे शर्म जूं शयूं शर्मगाह ज़ाहिर थी पियो जन्नती जेको लिबास हो उहो उन्हनि जे जिस्म तां लही वियो वतफ़िका यख़्सिफ़ान अलैहिमा मिन वरक़िल जन्नह ऐं चिंबड़ाइण लॻा पंहिंजे मथां जन्नत जे पननि मां जन्नत जा पन जेके आहिनि पंहिंजे जिस्म खे लॻाइण लॻा ताकी जिस्म उघड़ ढकिजे हिकनि रिवायतुनि में अचे थो त इंजीर जो जेको वणु हो उन जा पन पंहिंजे जिस्म खे चिंबड़ाइण लॻा हज़रत आदम ऐं बीबी हवा व असा आदम रब्बहु फग़वा ऐं हज़रत आदम खां पंहिंजे रब जे हुकुम में लग़्ज़श थी पोइ घुर्बल मक़सद जी राह न लधाई हज़रत आदम अलैहिस्सलाम खां इहा जेका अल्लाह जे हुकुम में लग़्ज़श थी जो मना हुई वण मां खाइणो न हो लेकिन हज़रत आदम अलैहिस्सलाम खां लग़्ज़श थी ऐं उहा खाधई वण में खाधई त घुर्बल जेको मक़सदु हो उन जी तरफ़ राह न लधाई घुर्बल मक़सदु हो हमेशह रहण वारो पर हिन वधाइण जे करे हमेशह रहण त उते थियो न सुम इज्तबाहु रब्बुहु पोइ चूंडियो उनखे उन जे रब फताब अलैहि अल्लाह ताला उन ते रहम सां रुजू फरमायो वहदा ऐं ख़ासि कुर्ब जी राह ॾेखारियईं इन खां पोइ हज़रत आदम अलैहिस्सलाम इस्तिग़फ़ार में मशगूल थियो मसरूफ़ थियो अल्लाह ताला जे तरफ़ रुजू कयो ऐं अल्लाह ताला खां माफ़ी तलब कई ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वसीले सां हज़रत आदम अलैहिस्सलाम दुआ घुरी ऐं कसरत सां उहे रिवायतूं मौजूदु आहिनि जिन में हज़रत आदम अलैहिस्सलाम नबी करीम अलैहिस्सलाम जे वसीले सां दुआ घुरी ऐं अल्लाह ताला क़बूल फरमाई अल्लाह ताला फरमायो काला बिता मिनहा जमिया फरमाई लही वञो तव्हां इन मां माना जन्नत मां गॾिजी करे बादुकुम लिबादिन अदुव तव्हां मां हिकिड़ो ॿिए जो दुश्मन आहे फ़इम्मा यातियन्नकुम मिन्नी हुदन पोइ जेकॾहिं अचे तव्हां वटि मुंहिंजे तरफ़ खां हिदायत फ़मन इत्तबा हुदाया पोइ जंहिं ताबेदारी कई पैरवी कई मुंहिंजे हिदायत जी फला यदिल्लु वला यशका पोइ न गुमराह थींदो न बदबख़्त थींदो छो त आख़िरत जी जेका बदबख़्ती आहे उहा तॾहिं थींदी जॾहिं माण्हू दुनिया जे अंदरि सचे रस्ते खां भटकी वञे पर जेको दुनिया में सचे रस्ते ते हलियो अलाह जे किताब जे हिदायत जे मुताबिक़ हलियो हक़ वारे रसूल जी इत्तिबा कई उन जे मुताबिक़ हलंदो त न को दुनिया में गुमराह थींदो न ई उहो आख़िरत में बदबख़्त थींदो बदबख़्त उहे थींदा जेके अलाह जे किताब खे छॾे ॾियनि ऐं रसूल जे इत्तिबा ऐं ताबेदारीअ खे छॾे ॾियनि त उन्हनि जो आख़िरत जी मुक़दर बदबख़्ती हूंदी अलाह ताला उन खां बचाए व आख़िर दावा अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल